खैरपुर मां टंडो मस्ती थाणे जी हद ॻोठ मोहम्मद हाशिम वसाण में मच्छी जे तलाउनि जी मालिकीअ तां मल्हाह ऐं वसाण बिरादरी जे धुरियुनि में झेड़ो थी पियो। फायरिंग जे नतीजे में ॿिन्ही धुरियुनि जो 3 ॼणा गोली लॻण सबबि ज़ख़्मी थी पिया। मल्हाह बिरादरी पारां अमीर अली मल्हाह ज़ख़्मी थी पियो, जॾहिं त वसाण बिरादरी जो कुर्बान अली वसाण ज़ख़्मी थी पियो ऐं हिकु ॼणो रस्ते वेंदड़ काशिफ अली अॼण मामूली ज़ख़्मी थी पियो। टंडो मस्ती पुलिस इतला बाद वाक़े वारी हंधि पहुची झेड़े ते ज़ाब्तो आंदो ऐं ज़ख़्मियुनि खे लेटर ॾेई इलाज लाइ सिविल अस्पताल खैरपुर मुंतक़िल कयो। इन सिलसिले में ॿुधायो पियो वञे त ॿिन्ही धुरियुनि जो कुझु महीननि खां ॻोठनि भरिसां मच्छी जे तलाउनि जी मालिकीअ तां झेड़ो हली रहियो आहे ऐं वरी ॿीहर वाक़ियो पेश आयो। ॿिए पासे झेड़े सबबि फायरिंग थियण करे इलाइक़े में सख़्तु ख़ौफ़ वारी सूरतहाल आहे।